ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पनो वाकिल जे बाइजी थाने जे हद में 14 वरनि जी नींगरीअ खे जिनसी ज़्यादतीअ बाद वीडियो भरण जो इंकशाफ थियण वारो मामलो शिद्दत इख्तियार करण लॻो। पुलिस खां सभिनी मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जी घुर कई वई आहे। शेख बिरादरीअ जो अहम इजलास थी गुज़रियो। जवाबदार बासर आहिनि। मासूम नींगरीअ जो वालिद निहायत गरीब आहे। अल्लाह पाक ज़ालिम जवाबदारनि खे सज़ाए मौत ॾियारींदो। शेख कम्युनिटी ज़िला सखर पनो वाकिल भरिसां 3 ॾींहं अॻु ॻोठ मार्क में 14 वरनि जी नींगरी शेख खे मुबैना तौरु जिनसी ज़्यादती बाद वीडियो रिकॉर्ड करण जो इंकशाफ थियो हो। उन ॾस में नींगरीअ जे वालिद मारूफ शेख पारां बाइजी थाने ते NC दाख़िल कराए छॾी हुई। नींगरीअ जे वालिद मारूफ शेख मूजिब मुंहिंजी धीअ खे जवाबदार मुनीर आराई जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो ऐं यासिर वीडियो रिकॉर्ड कई आहे। होॾां राब्तो करण ते बाइजी पुलिस ॿुधायो त नींगरी जे वालिद थाने ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। मेडिकल लाइ लेटर जारी कयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं करियूं पिया। होॾां मीडिया पारां बार बार ख़बर शाया करण ते शेख कम्युनिटी ज़िला सखर तरफ़ां उन मामले ते अहम इजलास घुरायो वियो जंहिंजी सदारत शेख कम्युनिटी वेलफेयर जे सीनियर सदर मीर अली शेख, वाइस चेयरमैन बाई ख़ान शेख, नायब सदर बदरुद्दीन शेख जिन कई। इजलास में शेख बिरादरीअ जे केतिरनि ई अॻवाननि शिरकत कई जंहिंमें शेख कम्युनिटी जे प्रेस सेक्रेटरी इमामुद्दीन शेख, मिठल शेख, खुदा बख्श शेख, एहसान शेख, अली गोहर शेख, जमेदार शेख, मोहम्मद सालेह सदर शेख समेत समूरे शेख बिरादरीअ जे अॻवाननि पोरियत मोहम्मद मारूफ शेख जी न्याणी सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठंदे हुननि ज़िला इंतिज़ामिया तोड़े पनो वाकिल जे इंतिज़ामिया खे ज़ोर भरियो त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे मासूम न्याणी सां इंसाफ़ कयो वञे, न त समूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।